ही शाहनवाज़ कुंभर जो जेको इशू थियो आहे, असां सिंध में हिकिड़ो गैर ज़रूरी टकरा पैदा छो करायूं, उन जे लाइ त तव्हां एॾी का बि गैरत कान ॾेखारी आहे। त सवाल इहो आहे त इंसानी हक़ इहे कोन्हनि, छो जो पीपल्स पार्टी वारा बाढ़ जा तरा इहे समूरा सरदार शाह जी वंगार में आया आहियो, जेके सॼी उमिरि NGO जा पैसा कमाए कमाए ग़रीबनि जे नालनि ते फंड वठी करोड़पति थी विया। मसूद लोहार, मां तोसां मुखातिब आहियां, तव्हां बदमाश आहियो त इन क़िस्म जूं बकवासूं सिंध में बंदि कयो। ही गुस्ताख़ रसूल हिकिड़ो नारो अहिड़ो आहे, असां अहिड़ी कंहिं बि सूरत सिंध में इहा रांदि बर्दाश्त न कंदासीं। थोरी बि गैर ज़िम्मेवारी थी चिणक लॻी सॼी सिंध में बाहि मची वेंदी। बाक़ी सॼी सिंध जो मुस्लमान मुआशिरो उहो मज़हबी मुआशिरो आहे। असां इहा तव्हांखे सियासत न करणु ॾींदासीं। तव्हां रोशन ख़्याल आहियो न, तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु वेठा आहियो। ही इंसानी हक़नि जो मसइलो न आहे, का बि मज़हब जी यलगार कान्हे हिते। इन करे बराए महिरबानी पंहिंजे रवैये ते सोचो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो साथियो, जीए सिंधी पोरियत। दोस्तो भाइरो, अॼुकल्ह ॾिसो था त सिंध में नवां नवां राग, नयूं नयूं रमज़ूं, नवां नवां नारा, नवां नयूं मश्किरियूं, उहे सभु जारी आहिनि। त हाणे सवाल इहो आहे त ही शाहनवाज़ कुंभर जो जेको इशू थियो आहे, इन इशू खे ठाहे तमामु घणनि पढ़ियल गढ़ियल माण्हुनि तमामु घणी मायूसी वारी फिज़ा पैदा कई आहे। शाहनवाज़ जे मसइले सां पहिरें ॾींहं खां वठी असां इन ॻाल्हि सां हुआसीं त शाहनवाज़ जो क़त्ल जहिड़े तरीक़े सां पुलिस कयो या पोइ उन जे लाश खे जहिड़े तरीक़े सां साड़ियो वियो, इहो ख़ालिस हिकिड़ो इंसानी मसइलो आहे, इंसानी हक़नि जो इशू आहे। उन जो तरीक़ो इहो हो त बाबा हिन ते FIR दाख़िल थिए, जेके ज़िम्मेवार आहिनि पुलिस वारा हुजनि, उन जे पोयां जेके मौलवी साहिबान हुआ जिन ज़्यादती कई, उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल थियणु खपे, अदालती तहक़ीक़ात थियणु खपे त असली किरदार केरु आहिनि इन सॼे पर्दे जे पोयां। ऐं हू जेके गुस्ताखाना जेका लिखत हुई, उन लिखत जी साइबर क्राइम खां जेका तहक़ीक़ात थियणु खपे त वाक़ई इहे शाहनवाज़ जूं लिखियल हुयूं या कंहिं ॿिए माण्हू उन जी ID हैक करे लिखियूं आहिनि, त उहा बि साइबर क्राइम वारनि खे उन जी तहक़ीक़ात करणी हुई। पर कंहिं बि तरह सां इन सॼे मसइले जो एज़ अ होल तहक़ीक़ात कोन थी, न प्रॉपर अदालती तहक़ीक़ात थी आहे, न साइबर क्राइम खां इन जी रिपोर्ट थी आहे। ऐं इंसानी हक़नि जो जेको इशू हो, उन में इहो हो त हाई कोर्ट जे जज वटि पिटीशन वञे, उन जो बॉडी निकिरे, पोस्टमार्टम थिए, पोस्टमार्टम खां पोइ उन जे क़त्ल जी हक़ीक़त साम्हूं अची वञे, ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल थिए ऐं उहे ज़िम्मेवार गिरफ़्तार थियनि। इन हद ताईं असीं आहियूं, बिल्कुलु हुआसीं। बाक़ी जेको मसइलो इहो आहे त इन सॼे मसइले खे नारेबाज़ी करे ऐं समाज में क़ौम पर सियासत खे मुतनाज़ा ठाहे, बदकिस्मती इहा आहे त जेके बि पंहिंजो पाण खे रोशन ख़्याल, लिबरल, तरक़ी पसंद, कम्युनिस्ट, सोशलिस्ट, अदबी हल्का जेके माण्हू चवनि था, ला महला उन्हनि जी सुञाणप सिंध जे हवाले सां या क़ौमपरस्त हवालनि सां माण्हू सुञाणनि था उन्हनि खे। त हाणे सवाल इहो आहे त असां बेसबब जेको आहे, असां सिंध में हिकिड़ो गैर ज़रूरी टकरा पैदा छो करायूं, जंहिं माज़ ते असांखे कमु करण जी ज़रूरत आहे। असांजो माज़ इहो आहे त क़ातिल खे सज़ा मिले। शाहनवाज़ जो क़त्ल जे बेदर्दी सां थियो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो, पुलिस वारा गिरफ़्तार कयनि, सरकार इहो कमु कयो। हाणे जेके बि साहिब अॼु असां ते इल्ज़ाम हणनि था त कादिर मक्सी घर वेठो, कादिर मक्सी हिन मसइले ते कुझु न ॻाल्हायो, कादिर मक्सी असां सां गॾु कराची कोन हलियो। मुंहिंजा भाउ, मां तव्हां खां पुछणु चाहियां थो, इंसानी हक़नि जा चैंपियन हो, जॾहिं फातिमा फुरड़ो 8-7 सालनि जी मासूम ॿारड़ी, जंहिंखे हिकिड़े पीर पंहिंजी हवेली में क़ैद करे उनजी असमत दरी करे उनजो लाश घर मोकिलियो, तॾहिं ई तव्हां जूं जवान न्याणियूं ऐं तव्हांजूं घर वारियूं ऐं तव्हांजा ही जेके बि सभु इंसानी हक़नि ते ॻोड़ा ॻाड़ींदड़ माण्हू, तॾहिं तव्हां किथे आहे, कहिड़ा माण्हू निकिता रोड ते। निमरता कुमारी जॾहिं हॉस्टल में वैशी बगड़नि पीपल्स पार्टी जे वज़ीरनि मुशीरनि जी साज़िशनि सां वैशी बगड़नि जे हथां उन जी असमत दरी थी, उन वक़्तु तव्हांजो इंसानी हक़नि जी गैरत उहा छो न जागी हुई? जंहिं वक़्तु नाइला रिंद खे यूनिवर्सिटी में मारे क़त्ल कयो वियो हो,
असमत दरी करे उन वक़्तु तव्हांजा इंसानी हक़ ऐं तव्हांजो असमतुनि ऐं गैरतुनि जा दलील किथे हुआ? उन वक़्तु केरु कोन हो मैदान ते? जेके ख़ालिस इंसानी हक़नि जा मसइला, प्रिया कुमारी अञा ताईं क़ैद में, अञा ताईं वॾेरनि जागीरदारनि मीरनि पीरनि ऐं पीपलनि जे क़ैद में पई आहे, उनजे लाइ त तव्हां एॾी का बि गैरत कान ॾेखारी आहे त प्रिया कुमारी आज़ादु कयो, को संग्रार जे शान जे घर ते वञी धरनो हणो, को ख़ुर्शीद शाह, को ॿिया वज़ीर मुशीरस, इहे सरदार शाह, इहे मुराद अली शाह, इहे नासिर शाह, उन्हनि जे घर जे आॾो धरणा हणो जेके उन्हनि प्रिया कुमारी जे अगवाकारनि खे तहफ़ुज़ ॾियनि पिया। त सवाल इहो आहे त इंसानी हक़ इहे कोन्हनि त रुॻो मज़हब जी ॻाल्हि खे इशू बनाए तव्हां जेको आहे पंहिंजो पाण खे हीरो थियो। मां अॼु बि इल्ज़ाम हणां थो सरदार शाह ते त हिन शाहनवाज़ खे गिरफ़्तार कराइण में सरदार शाह जो मुकमल हथु हो, बल्कि सलाह सुली हुई। सरदार शाही पुलिस खे मोकिलियो त शाहनवाज़ हिते वेठो, हुनजे माइटनि राब्तो करे ऐं शाहनवाज़ खे गिरफ़्तार करायो। पोइ वज़ीर साहिबु छो न तहफ़ुज़ करायो? जॾहिं पुलिस खे हवाले कराए शाहनवाज़ जो छो न तहफ़ुज़ करायो? जो पोइ वरी वाॻू वारा ॻोड़ा ॻाड़े ऐं असेंबली में वेठो तकीरूं करे। ऐं पोइ तव्हां समूरा माण्हू जॾहिं असां अदालती तहक़ीक़ात जी ॻाल्हि कई त को न को पुलिस ऑफिसर इहो खोले आहे ॻाल्हि खे त असांखे सरदार शाह जेको आहे हिन जे माइटनि सां राब्ता कराए असांखे हिन जो किलियूं कढी ॾिनो थो, कहिड़ी होटल में कहिड़े कमरे में लिखियलु आहे, असां हुनखे गिरफ़्तार कयो, हुन खां छो थो भॻा वञे। ऐं पोइ सरदार शाह पंहिंजी खल बचाइण लाइ, पंहिंजी उमरकोट जी सीट जी सियासत बचाइण लाइ इन्हनि सॼे अदीबनि, छो जो पीपल्स पार्टी वारा बाढ़ जा तरा, पीपल्स पार्टी वारनि खे को हिमत कोन्हे त हू को बोल्ड कंहिं मसइले ते बोल्ड थी स्टेप खणी वठी सघनि। हू पंहिंजा प्रॉक्सीस पैदा कंदा आहिनि, चवंदा आहिनि यार असां त मजबूर आहियूं, ॾिसो था हुकूमत हलायूं पिया, हाणे तव्हां थोरो प्रेशर पैदा कयो त जीअं असांखे कमु करण जो मौक़ो मिले। पोइ जेके बि अदीब शाइर दानश्वर जेके हितां हुतां गॾु थिया आहियो, इहे समूरा सरदार शाह जी वंगार में आया आहियो। जेके परदे जे पोयां इहे फंटागीर ऐं रांदीगर ऐं सरकार सां सागबाज़ कंदड़ किरदार आहिनि, उनजे चेहरनि खां असीं वाक़िफ़ आहियूं। जेके मुर्तज़ा वाब जे प्रोजेक्टनि ते कमु कनि, जेके सॼी उमिरि एनजीओ जा पैसा कमाए कमाए ग़रीबनि जे नालनि ते फंड वठी करोड़पति थी विया। कंहिंजो पुटु ऑस्ट्रेलिया में, कंहिंजो पुटु अमेरिका में, कंहिंजो पुटु हुन में। हाणे डॉक्टर कादिर मक्सी इमिग्रेंट थी वियो आहे। मसूद लोहार, मां तोसां मुखातिब आहियां, तूं मुंहिंजो ग्रीन कार्ड साबित कर। मुंहिंजी हिकिड़ी अमेरिका में एप्लीकेशन ॾेखार त मूं इमिग्रेशन लाइ या ग्रीन कार्ड लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, ऐं पंहिंजी लिखी थो ॾियां, ऐं सियासत आहे विड्रॉ करे हलियो वेंदुमि मुल्क छॾे। तव्हां बदमाश आहियो, तव्हां सरकारी एजेंडा ते आहियो ऐं तव्हीं दलाली जो कमु करियो पिया। तूं उहो ई पुराणो कारकुन आहीं न, मेराणी यूनिवर्सिटी वारो तरक़ी पसंद विंग में तूं कमु कंदे, मां उन ज़माने खां सुञाणा। गॾनि ते चढ़ी हलण वारो आहीं तूं। अॼु एनजीओ जा तूं ई सूट बूट पाए तूं सम्झी थो त तूं वॾो दानश्वर ऐं पढ़ियल गढ़ियल थी वियो आहीं। बिलावल भुट्टे जूं कुर्बानियूं ऐं हुनजी अज़तियूं तोखे महसूसु थियनि थियूं। असां जेको 8-8 साल जेलनि में ऐं फ़ौजी छावनियुनि जे अज़त घरनि में पंहिंजो जिस्म जो ज़रो ज़रो ॾंबायो आहे, उहा तोखे ख़बर न आहे, छो जो उहो त मिड़ी हवाई तवाई ॻाल्हि हुई। त इन क़िस्म जूं बकवासूं सिंध में बंदि कयो। मां शौरी तरह हिकिड़ो ज़िम्मेवार फ़र्द आहियां सिंध जो। मां कंहिं बि हालत में सिंध में ही गुस्ताख़ रसूल हिकिड़ो नारो अहिड़ो आहे, असां कॾहिं बि हिन नारे जे टकराव में नथा बीह सघूं। तव्हां गुस्ताख़ रसूल जे चकर में लिबरल जा नारा हणी मैदान ते निकिरो, ॿिया शान मुस्तफ़ा जा नारा खणी निकिरनि ऐं सिंध में खून रेज़ी शुरू थी वञे, ऐं पोइ तव्हां बेवा माइन वांगुरु वेही रोईंदो त 4 माण्हू मरी विया, 6 मरी विया, हाणे किथे आहिनि क़ौम परस्त। असां अहिड़ी कंहिं बि सूरत सिंध में इहा रांदि बर्दाश्त न कंदासीं, सियासी मस्करी बर्दाश्त न कंदासीं। सिंध खे हिकिड़े पंहिंजे रमज़ में हलणु ॾियो। बाक़ी कूड़ा नारा ठाहे था क़ौम खे गुमराह करे। असां अलाए केतिरी सिंध हींअर मुसीबतुनि में फासी पई आहे, असां टाइम बम जे गोले ते वेठा आहियूं। थोरी बि गैर ज़िम्मेवारी थी, चिणक लॻी, सॼी सिंध में बाहि मची वेंदी। मुस्लमान 99.99% जेके माण्हू हिते मुस्लमान आहिनि, अथीस जेके मुलद आहिनि, जेके अलाह खे रसूल खे नथा मञो, उहे 0.001% हूंदो। जेके लिबरल आहिनि, सेक्युलर सोच जा माण्हू आहिनि, उहे वधि में वधि जेको आहे से 5000 10,000। बाक़ी सॼी सिंध जो मुस्लमान मुआशिरो उहो मज़हबी मुआशिरो आहे। सालनि खां 50 सालनि खां वठी ऊल फूल ॻाल्हाए क़ौम परस्तीअ नारे में, सोशलिस्ट तहरीकुनि, तबक़ाती तहरीकुनि जे नाले में
तमां ओल फोल ॻाल्हाए सिंधी अवाम खे अवामी तहरीकुनि खां ऐं क़ौम परस्त तहरीकुनि खां परे कयो आहे। मस सिंध जा क़ौम परस्तनि जी सियासत खे फ़लसफ़े खे सिंध जी अक्सरियत अवाम सम्झो आहे, वेझा अचनि पिया। तव्हां वरी इन क़िस्म जूं मस्किरियूं करे वरी माण्हुनि खे कोई दूर वठी था वञो त माण्हू क़ौम परस्त सियासत खां परे वञनि, पीपल्स पार्टी जूं वंगारूं वहनि ऐं क़ौम परस्त जेके आहिनि उहे ईअं ई कुंड में वेठा नारा हणंदा रहनि खूह जे ॾेडर वांगुरु। असां इहा तव्हांखे सियासत न करणु ॾींदासीं। तव्हां रोशन ख़्यालु आहियो न, तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु वेठा आहियो। सरदार शाह सां तव्हांजूं रातियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, मुराद अली शाह सां तव्हांजूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, त तव्हां वञी उन्हनि खे चओ त हीउ गोस्ट स्कूल केतिरा स्कूल आहिनि बंदि आहिनि, छो नथा स्कूल खोलायो, स्कूलनि जे ख़िलाफ़ु छो नथा तव्हां रोडनि ते अचो। बाक़ी तव्हां हिकिड़ो इशू ठाहे सरकार खे ख़ुशि करण लाइ, पंहिंजा नंबर ठाहिण लाइ 2-4 लठियूं खाधियूं। हींअर हले पई कालाबा हिन पाणी बचा 5-6 करोड़ इंसाननि जी ज़िंदगी जो मसइलो आहे दरिया जो पाणी। हाणे मां ॾिसंदुमि त न दरिया जे पाणी लाइ केतिरा हीउ इंसानी हक़नि जो मसइलो न आहे त केटी बंदर ऐं शाह बंदर जे माण्हू पाणी जे खोट जे करे चमड़ी जी कैंसर में वठिजी विया आहिनि, गले जो कैंसर में वठिजी विया आहिनि। लाश खे गुसल ॾियण लाइ पाणी कोन्हे। सुभाणे सिंध जेका आहे इहो जेको केटी बंदर उहो अची हिते कोटड़ी जी जामशोरे जी पुल सां अची इहो समुंड जो पाणी दंग कंदो। पोइ इन सूरत हाल खे एॾो वॾो 6 करोड़ माण्हुनि जे इंसानी हक़नि लाइ केतिरा तव्हां रोशन ख़्याल माण्हू रोड ते अचो था। असीं ॾिसूं था 3 अक्टूबर ते सखर ख़ैरपुर जे बबरलो ते असांजो धरनो आहे। ॾिसूं था त सिंध जो दरिया मोटाइण लाइ केतिरा माण्हू आयो जेके पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजी वनियुनि खे, पंहिंजे घर भातियुनि खे, पंहिंजे नौजवान पुटनि खे पंहिंजो पाण अची ऐं बियो रोड ते ऐं सिंध जी तहरीक खे सघारो ऐं ताक़तवर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। बाक़ी सरकार जा पैदा कयल ग्राउंड, रियासती एजेंसियुनि जा पैदा कयल ग्राउंड, जंहिंमें तव्हां सिंध में हिकिड़ो नओं फितनो पैदा करे पंहिंजो ज़ाहिरी चओ था त असां वॾा रोशन ख़्याल आहियूं। का बि मज़हब जी यलगार कान्हे हिते। कंहिं माण्हू जे पीउ खे ताक़त न आहे त मज़हब जो नारो हणी ऐं सिंध खे मग़लूब करे सघे, ग़ालिब थी सघे, मफ़तूक बनाए सघे सिंध खे। तव्हां जूं मश्किरियूं हिते बाहि पखोड़ींदियूं, बेगुनाह इंसान जो क़तल थींदो ऐं पोइ ॼाणंदे न ॼाणंदे सिंध उन बाहि में सड़ंदी ऐं सिंध खे वधीक ॿी कंहिं अज़ाब ऐं मुश्किलात में विझंदो। इन करे बराए महिरबानी पंहिंजे रवैये ते सोचो। शाहनवाज़ कुंबर सां तव्हांखे हमदर्दी भले हुजे, नौजवान हो, तव्हांजो कमु इहो आहे त एफ आई आर दाख़िल करायो, उन कातिलनि खे गिरफ़्तार कयो। उन नाले ते रवादारी मार्च जा तमाशा करे ऐं पोइ मौलवी साहिबान उतां निकिरनि ऐं उहे अची शान मुस्तफ़ा मार्चूं कनि, सिंध किथे बीहंदी। इन करे महिरबानी करे सिंध खे इन बाहि नए फिते में न विझो। सिंध अॻे ई अज़ाबनि में क़ाबिल कंदारियुनि जी यलगार हेठि, धारी परमारनि जी यलगार हेठि, नस्ल परस्ती यलगार हेठि, पीरनि मुरीदनि जी अक़ीदे परस्ती जे हेठि, ज़रदारी माफ़िया जे लुट फुर कब्ज़े जे हेठि, उन सॼे ज़ुल्म ज़्यादती बर्बादियुनि खां पोइ बि वरी हिकिड़ो नओं फितनो पैदा करे तव्हां सिंध में बाहि पखणु था चाहियो। न असां इन जो हिसो थींदासीं, न असां इन जी इजाज़त ॾींदासीं। उमेद आहे इन ते ज़रूरु वीचारींदो। महिरबानी।